डॉक्टर साहब वठो इहो अरमान खे ॾियो हिकिड़ो गुलाम अली खे जियो चाचा जियो साईं जिंदाबाद बाबा जिंदाबाद वीडियो था कयूं अॼु नवाण था कयूं मुबारकूं साईं निसार साहब मुबारकूं हुजनि तव्हांखे 19 ग्रेड में अचण जूं मुबारकूं इहो अॼु नवाण था कयूं वीडियो थी हले पई बसि तव्हां पाराईंदा वञो साईं खे ऐं मुबारकूं ॾींदा वञो प्रोफेसर निसार जामड़ो साईं जन जो साईं जन जो 19 ग्रेड में प्रमोशन जे हवाले सां संगत हीअ तकरीब कई आहे साईं खे लख लख मुबारकूं हुजनि साईं चाचो ख़ुदाबिश ख़ासि केली किबला प्रोफेसर अयूब मोहम्मद अयूब मरी साहब मोहम्मद शरीफ़ रिंद साहब साईं सलीम जुड़ो साहब डॉक्टर साहब जन पंहिंजे सिर बदा ते ख़ुदि केमिस्ट्री टू केमिस्ट्री मैच कनि था पिया गुलाम अली जामड़ो साहब साईं बाबा इहो भरिजी वियो साईं मोहम्मद शरीफ़ साहब जिंदाबाद जिंदाबाद हीअ संगत सॼी बीठी आहे हेॾो साईं जी ख़ुशियुनि में शामिलु थियण जे लाइ वाह वाह डॉक्टर साहब तव्हां छा ख़्यालु आहे ख़ैर आहे नी वाह वाह हे साईं अरमान हेॾो बीठो आहे हेॾो गुलाम अली बीठो आहे साईं अरमान अली साहब अचो 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 बाबा अचो अचो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चाचे पारायो आहे वीडियो आहे वीडियो आहे वीडियो चाचे जो छा न थियो आहे जॾहिं हिकिड़ो माण्हू पायो साईं सीरियस लॻो बीठो आहे नारो तो लगे नहीं एसपीएल जिंदाबाद आहे साईं एसपीएल जिंदाबाद आहे जिंदाबाद जिंदाबाद वाह 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 बस थी वियो बाबा थी वियो महिरबानी साईं निसार साहब महिरबानी साईं अयूब साहब साईं चाचा ख़ुदा प्रोफेसर शरीफ साहब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह